नाज़रीन, खंडू शहरी भरपासे में मुहर्रम अल हराम के हवाले से तैयारियों कई पे वञनि। अलम पाक सींगारण और मातमी जुलूस के रस्तन की सफ़ाई समेत सबीलू लगाई पे वञनि। इन हवाले से पेश है मोहम्मद जुमन चौहान की रिपोर्ट। जी नाज़रीन, यूम आशूर जा ॾियारा जी नज़दीक ही अचन था तो जी मुहर्रम अल हराम की तैयारियों मुकम्मल असां हिन वक्त खंडू ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं। मुख़्तलिफ़ इमाम बारगान जो असां विज़िट करूं था। हुते जेके मौजूद जेके अलम पाक सिंगार कन था उन्हनि सां भी ॻाल्हि ॿोल करूं था। हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते अवां कैमरा जी अख सां ॾिसी सघो था तो मुकम्मल जेके तैयारियूं आहिनि मुहर्रम अल हराम जूं कयूं पे वञनि। हिते जेके अलम पाक सजाए रहिया आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो हू मेरान टीवी सां कहिड़ी रीत वीचार वंडनि था। 200 खां तकरीबन जड़ा 250 अलम अची चुका आहिनि। इन मां कुझु निकिरी विया आहिनि। पोइ जीअं रंग कंदा वञूं निकिरंदा वञनि ॾींदा वञूं माण्हुनि खे पोइ नगर न्यास ॾींदा वञनि। पोइ थोरो या घणो के इहो बि खयो थो वञे ग़रीब गुरबो चए थो बाबा न आहे मूं वटि बाबा बिस्मिल्लाह खणी त असां मुहर्रम जे हवाले जे हिसाब सां असां जी तैयारियूं करे रहिया आहियूं। जीअं त 20 जुलाई खां वठी असीं तैयारियूं कंदा आहियूं, जंहिंमें असांखे तक़रीबन लॻियो था वञनि 7-8 ताईं असां फारिग थींदा आहियूं। इन में मुख़्तलिफ़ रंग आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि, गुलकारी आहे, वल आहे, पतो आहे ऐं जीअं त झंडी आहे। उन में असांजो टाइम बि लॻे थो ऐं उन जे हिसाब सां पोइ असांखे नंगर न्याज़ जे हिसाब सां असां घुर कंहिंखां कोन कंदा आहियूं। मोमिन जेको बि ॾेई था वञनि जी बिस्मिल्लाह करे वठंदा आहियूं असीं न्याज़ रात मजलिस थींदी ऐं उन खां पोइ राति 9 बजे खां मरकज़ी इमाम बारगाह था मातमी जुलूस निकिता। मुख़्तलिफ़ इमाम बारगाह थी जेको वरी वापसि इमाम बारगाह ते इख़्तिताम पद थींदो। हीअ इंशाअल्लाह ही सुभाणे असांजो कमु फाइनल थी वेंदो ऐं इंशाअल्लाह ताला सुभाणे मगरिब खां पोइ अलम पाक सवार थी वेंदो ऐं तमामु सुठे नमूने सां असां उन्हनि खे सवार कंदा आहियूं। ऐं मौला हुसैन जी आज़ादारी जो असां माना 20 मुहर्रम 20 ज़ुल्हज ते असां ही कमु पंहिंजो शुरू कंदा आहियूं सरकार जो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जेके बि आहिनि माण्हू अलम पाक लाहींदा आहिनि ऐं असां उन्हनि जो कमु कंदा आहियूं। इंशाअल्लाह असांखे माना 6-7 मुहर्रम ताईं असां ही कमु कंदा आहियूं। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेरान टीवी खंडू।